हियो निर्माण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हियो सबक़ सिंधी बालिग़ान लाइ तैयार कयो वियो आहे जेके सिंधी ॻाल्हाइण त ॼाणनि था पर लिखण पढ़ण नथा ॼाणनि, या जेके देवनागरी या गुजराती ख़त में त सिंधी लिखी पढ़ी ॼाणनि था पर सिंधी अरबी ख़त में लिखण पढ़ण नथा ॼाणनि। मुंहिंजो नालो अहसान अहमद उर्साणी आहे। हियो सिलसिले जो 15हों सबक़ आहे जंहिंमें पाण सिंधी अलिफ बे जे 2 अखरनि हाए ऐं हाव सां मानूस थींदासीं। पर अॻिते वधण खां अॻु में अव्हांखे गुज़ारिश कंदुसि त सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि अहबाबनि सां बि वंडींदा। सिंधी अलिफ बे में 52 अखर आहिनि। पोयनि सबक़नि में पाण हिननि सभिनी अखरनि सां मानूस थी चुका आहियूं। हिन सबक़ में पाण सिंधी अलिफ बे जे 2 अखरनि सां मानूस थींदासीं छाकाणि त इहे 2 अखर हिकिड़े ई आवाज़ खे लिखण लाइ कमु ईंदा आहिनि। इहो घिसकेदार बेसुर आवाज़ ह आहे। हिकिड़ो सिंधी अलिफ बे जो 16हों अखर आहे ऐं ॿियों सिंधी अलिफ बे जो 50हों अखर आहे। सिंधी अलिफ बे जे 16हें अखर खे हाए सॾिबो आहे जॾहिं त 50हें अखर खे हाओ सॾिबो आहे। इहे 2 अखर ह जो आवाज़ लिखण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। हाए जो अखर अरबीअ खां उधारियल लफ़्ज़नि में ई इस्तेमालु थींदो आहे। कंहिं गिलिफ जी शुरूआत में हाए जे अखर खे हिन रीति लिखिबो आहे ऐं कंहिं गिलिफ जी शुरूआत में हाओ जे अखर खे हिन रीति लिखिबो आहे। ह जे आवाज़ खे देवनागरी ख़त में हिन रीति ज़ाहिर कबो आहे जॾहिं त इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ह जे आवाज़ खे अंग्रेज़ी अखर एच सां ज़ाहिर कबो आहे। हाए जो अखर ईअं ई लिखिबो आहे जीअं जाए जो अखर लिखिबो आहे। फ़र्क़ु रुॻो एतिरो आहे त इन में नुक़्तो या टुॿिको न लॻाइबो आहे जॾहिं त हाव जो अखर लिखण लाइ हिकिड़ो वॾो गोल पाइबो आहे ऐं उन अंदरि हिकिड़ो नंढड़ो गोल पाइबो आहे। हाए जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए ह जो आवाज़ लिखिबो आहे। हाए ज़बर ह। साॻीअ रीति अखर हाव मथां ज़बर जी निशानी लॻाए ह जो आवाज़ लिखिबो आहे। हाओ ज़बर ह। ह जे आवाज़ खे देवनागरी ख़त में हिन रीति लिखिबो आहे जॾहिं त बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ह जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण हाए ज़बर ह सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। हरकत, हलाल, हराम, हज, हद, हजाम, हक, हल। हाणे पाण हाओ ज़बर ह सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। हट, हर, हरण, हड़, हरपद, हकल। हाओ ज़बर ह जे पुठियां नून जो अखर लॻाए ह जो आवाज़ लिखिबो आहे। हाओ ज़बर नून
नून ह जे आवाज़ खे देवनागरी ख़त में हिन रीति लिखिबो आहे, जॾहिं त बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ह जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण ह जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॿांह, सूंह, नुंह, विरूंह। हाय जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए हे जो आवाज़ लिखिबो आहे। हाय ज़ेर हे। साॻीअ रीति हाव जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए हे जो आवाज़ लिखिबो आहे। हाव ज़ेर हे। देवनागरी ख़त में हे जे आवाज़ खे हिन रीति लिखिबो आहे। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में हे जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण हाय ज़ेर ह सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। हे कारत, हे माकत, हिफ़ाज़त। हाणे पाण हाव ज़ेर ह सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। हेक, हेक, हेको, हेकिड़ो, हेॾकी, हेत, हेतां, हेरण। हाव ज़ेर ह जे पुठियां नून जो अखर लॻाए ह जो आवाज़ लिखिबो आहे। हाव ज़ेर नून ह। देवनागरी ख़त में ह जे आवाज़ खे हिन रीति लिखिबो आहे, जॾहिं त बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ह जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण ह सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। तॾहिं, जॾहिं, कॾहिं, मेंह। हाय जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए ह जो आवाज़ लिखिबो आहे। हाय पेश ह। साॻीअ रीति अखर हाव जे मथां पेश जी निशानी लॻाए ह जो आवाज़ लिखिबो आहे। हाव पेश ह। देवनागरी ख़त में ह जो आवाज़ हिन रीति लिखिबो आहे। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ह जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण हाय पेश ह सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। हको, हब, हुकूमत, होलियो। हाणे पाण हाव पेश ह सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। होते, होल, होगाओ, हो बेकार। हाणे पाण हाव पेश ह ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ठाह, पाह, चाह, साह। हाव पेश ह जे पुठियां नून जो अखर लॻाए ह जो आवाज़ लिखिबो आहे। हाव पेश नून ह।
देवनागरी ख़त में ह जो आवाज़ हिन रीति ज़ाहिर कबो आहे। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ह जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण ह ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॾींहुं, शींहुं, मींहुं, सुंहुं। हाय जे अखर पुठियां अलिफ जो अखर लॻाए हा जो आवाज़ लिखबो आहे। हाय अलिफ हा। हाव जे अखर पुठियां अलिफ जो अखर लॻाए हा जो आवाज़ लिखबो आहे। हाव अलिफ हा। देवनागरी ख़त में हा जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। जॾहिं त बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में हा जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण हाय अलिफ हा सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। हाल, हालत, हामी। हाणे पाण हाव अलिफ हा सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। हा, हारी, हाणे। हाय जे अखर पुठियां वाव जो अखर लॻाए हो जो आवाज़ लिखबो आहे। हाय वाव हो। साॻीअ रीति हाव जे अखर पुठियां वाव जो अखर लॻाए हो जो आवाज़ लिखबो आहे। हाव वाव हो। देवनागरी ख़त में हो जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। जॾहिं त बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में हो जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण हाय वाव हो सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। हौसलो, होदी, होल। हाणे पाण हाव वाव हो सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। होली, होरियां, होश, होड़। हाणे पाण हाव वाव हो ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। एहो, ओहो, पहो, सहो। हाय जे अखर पुठियां ये जो अखर लॻाए हे जो आवाज़ लिखबो आहे। हाय ये हे। साॻीअ रीति हाव जे अखर पुठियां ये जो अखर लॻाए हे जो आवाज़ लिखबो आहे। हाव ये हे। देवनागरी ख़त में हे जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। जॾहिं त बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में हे जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण के अहिड़ा लफ़्ज़ सिखंदासीं जिन में हाव ये हे ईंदो आहे। आहे, हे कांदो, हे कर, हेर। हाय ज़ेर ह जे पुठियां ये जो अखर लॻाए ही जो आवाज़ लिखबो आहे। हाय ज़ेर ये ही। साॻीअ रीति हाव ज़ेर ह जे पुठियां ये जो अखर लॻाए ही जो आवाज़ लिखबो आहे।
हाओ ज़ेर ये ही। देवनागरी ख़त में ही जे आवाज़ खे हिन रीति लिखिबो आहे, जॾहिं त बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ही जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण हाओ ज़ेर ये ही सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ही, हीय, हीय, हीर। हाणे पाण हाओ ज़ेर ये ही ते ख़त्म थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। राही, साही, शाही, लाही। हाय ज़बर है जे पुठियां ये जो अखर लॻाए है जो आवाज़ लिखबो आहे। हाय ज़बर ये है। देवनागरी ख़त में है जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे, जॾहिं त बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में है जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण हाय ज़बर ये है सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। हैरान, हैवान, हैरत, हैसियत। याद रहे त सिंधी ज़बान में है जे आवाज़ जी लिसानी अहमियत न आहे, तंहिं करे है जे आवाज़ खे अक्सर हे लिखंदा ऐं पढ़ंदा आहिनि। मिसाल तौर हैरान, हैवान, हैरत ऐं हैसियत। हाणे पाण हाव जे अखर सां शुरू थींदड़ के ॿिया लफ़्ज़ सिखंदासीं। हिंदोरो, हिंदाणो, हंडी, हुंडी। इन सां ई मूंखे इजाज़त ॾींदा। कमेंट्स में पंहिंजी राय जो इज़हार करणु न विसारींदा।